सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवाता फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां दिल जी गहराइन सां ऐं वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिही व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुंहिंजा बुज़ुर्ग ऐं भाइरो, अल्लाह ताला पंहिंजो फज़ल, पंहिंजी बाज, पंहिंजो रहम फरमायो जो भलारी महफ़िल कुरान मजीद वारी तव्हां असांखे नसीब फरमाई। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमायो। अज़ीज़ो, ही जलसा, ही प्रोग्राम तव्हां असांजे इस्लाह जे लाइ रखिया वेंदा आहिनि। जेके भी असां तव्हां में कमियूं कोताहियूं आहिनि उहे क़ुरान मजीद जे आईने सां ख़त्म कयो। जेके भी असां में कमियूं कोताहियूं आहिनि उहे प्यारे नबी मोहम्मद करीम जी सीरत ऐं सूरत वारे आईने सां ख़त्म कयो।
नकीन जलसन के असी रोशो बनायूं नकीन जलसन के असां वाह वाह जे लाइ मुनाकिद क्यों महज अल्लाह जी रज़ा हुजे ऐं इस्लाह जी नियत हुजे अमल जी नियत ऐं सोच हुजे इंशाअल्लाह ताला ही जलसा ही प्रोग्राम असां ताके दुनिया में भी आबाद करा आखिरत में भी असांजा बेड़ा पार थी पवंदा बाकी रुगी छड़ी वाइज़ ॿुधूं चस्काई थियूं जलसन के रोशो क्यों एक कन को ॿुधी कुरान मजीद ॿिए कन को कढी छॾियो अल्लाह जी ज़ात जो कसम पोइ ही जलसा ही प्रोग्राम ही वाइज़ ज़रे बराबर भी असांखे फ़ाइदो न ॾींदा मेहरबानी करे अमल जी मेहनत कयो पंहिंजी इस्लाह कयो सही माना में पान के मुसलमान बनाने की कोशिश कयो सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जो गुलाम बनाने की पान की मेहनत में लगायो अज अफसोस सां चवणो थो पए अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे वाइज़ करे करे असां थकी पिया हिन महिल ताईं मुसलमाननि में नमाज़ भी पैदा न थी सघी आहे जंहिं ॻोठ में वञूं था माण्हू रड़ियूं था करनि साईं नमाज़ जी मौज़ूअ ते ॻाल्हायो साईं नमाज़ जी मौज़ूअ ते ॻाल्हायो हर ॻोठ में 5 कुराड़ा 8 कुराड़ा नमाज़ लाइ अचनि था बाक़ी नमाज़ लाइ माण्हू अचनि ई नथा अलाए छा थी वियो आहे माण्हू वञनि था मस्जिदनि खां परे थींदा न असां में नमाज़ आहे न असांजे घर भातियुनि में नमाज़ आहे मुसलमानो शैतान जे धोखे में न अचो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जंहिंमें नमाज़ नाहे उन में मुसलमानी नथी भेटे जंहिंमें नमाज़ नाहे उन में प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी नथी भेटे छो हीअं वाइड़ा थी विया नाम जो पान खे मुसलमान कयो त हर ॾींहं में 5 दफ़ा अल्लाह साईं जो सॾु थो थिए अल्लाह जी काल थी अचे को अल्लाह जी काल ॿुधण लाइ तयारु न आहे अल्लाह साईं सां राब्ते करण लाइ तयारु न आहे दोस्तनि सां न ॾींहुं राति मोबाइल ते पैकेज करे सॼो ॾींहुं था ॻाल्हायो माइन सां सॼो ॾींहुं था ॻाल्हायो यारनि सां सॼो ॾींहुं था ॻाल्हायो पर अल्लाह साईं जी काल थी अचे मुसलमाननि खे रब सां राब्ते करण जे लाइ टाइम न आहे अल्लाह साईं सां कचहरी करण जे लाइ वक़्तु न आहे पोइ रड़ियूं था कयूं त साईं रिज़्क में बरकत न आहे रड़ियूं था कयूं साईं घरनि में बीमारियूं आहिनि रड़ियूं था कयूं साईं परेशाननि असांखे वकोड़ियो आहे तव्हां अल्लाह जे घर खां भॼंदव अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो तव्हां अल्लाह जे सॾ खे ॿुधी अणॿुधो कंदव अल्लाह तव्हांखे आराम नसीब कंदो
अज इरादो क्यों चो इंशाअल्लाह ताला नमाज जा पाबंद थींदा केड़ा केड़ा इरादो पको दा क्यों तो मथे खणो तो मान सा सच्चा त खयो कन कच्चा 700 कुरान शरीफ जो आयतों नमाज के बारे में आलम सगोन ने कहा जो नमाज न थो पढ़ी वो जनो कुरान शरीफ जे 700 आयतन के पुठी रे बी रे वो यो खटियो खाई कुरान मजीद में अल्लाह फरमाए दिल जी गहरा इंसान बीजा दे अल्लाह वरी नमाज राई फरमाए ओ फरमाया कि मुस्तरात व अक़रिज़ुल्लाह हर हाल में यू करता के अदा करवा मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तों मुझा भाइरो जे करे को मानो नमाज की कज़ा दो करे नबी सही फरमाया मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द कफर जिन जानी वाली की नमाज शरी उन कुफर कयो बी हदीस शरीफ में ये तो जे रहीन फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फजज़ाउहु जहन्नम सैयद फरमायो जिन जानी वाली की नमाज शरी उन मानो पंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि में हे अल्लाह जो कुरान मजीद मुझे मथे दिया सब ने आयो अल्लाह जो कसमा साख सांदो जवा बेनमाजी दुनिया में भी तबाह बर्बाद कब्र जे अज़ाब खुमी न तो बची सके महशर जे मैदान जी तकलीफ खां भी न तो बची सके आखिर में जन्म जी बाह खुमी न तो बची सके फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन केड़ा केड़ा कुरान मजीद के सचो दा जो हथ मथे खणो त मान सा सचो आ कुरान मजीद वो बुधो कुरान अनिल मुजरिमीन
المجرمين ما سلككم في سقر قالوا لم نك من المصلين नबी से फरमाया जाए जन्नती जन्नत में रवाना दिला तो जन्नत यूं खोले हेठ नजर कदाना तो जन्नत के जन्म जी बाय नजर इंदी जन्म जी बाय में बेशुमार जलंदे सरंदे जन्नत के मां नजर इंदा पर उन्होंने कुछ जाऊं सजाऊं मां भी होगा हाँ तो जन्नती उन्होंने के सदकना और गिराना और तीरा और मतीरा और चाचा और मामा और मासी और नानी और दोस्त और यार المجرمين ما سلككم في سقر तांगे शाजला जन्म जीवाय में उछलाया रयो करे तीखा करे दाम करे जन्मी जन्नत के जवाब में दा चौदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन आसान मालम पर्दाज करे अल्लाह से संगे जन्म जीवाय में उछलाए शरीवा कुरान मजीद ऐता जन्म जीवाय के मस्करी बनायो मजाक बनायो कुरान मजीद में अल्लाह फरमाए वक़ूदुहा अन्नास वल हिजारा इज्जत लिलकाफिरीन ये दुनिया वाली बाय गैस वाली बाया जिया गैस वधायो तो बाया दे ये दुनिया वाली बाय काठन वाली बाया जिया काठ वधायो तो बाया दे ये दुनिया वाली बाय पेट्रोल वाली बाया जिया पेट्रोल वधायो तो बाया दे ये दुनिया वाली बाय घासले वाली बाया घासले दो धायो तो बाय दे ये दुनिया वाली बाय शेरन वाली बाया शेरा वधायो तो बाय दे आखिरत वाली बाय जन्म वाली बाय मन वाली बाया जी मां जन्म में वधदा तिया जन्म जी बाय के जोशिंदो तिया जन्म जी बाय के जलालिंदो तिया जन्म जी बाय वलवले मेनी अल्लाह फरमाइंदो मैं जन्म रहूं बिया करूं यौम नक़ूल लिजहन्नम हल इम्तलात व तक़ूल हल मिन मज़ीद वो जन्म दे हालवाल भरिए कनकान रयो करे दाव करे चीखा करे जन्म वगैरह में अजीजों हल में मजीद और मजा अल्लाह अन्या बेनमारी मुकिल ज़मान के निकोड़ा अन्या मुशरिक मुकिल ज़मान के सजा दिया अन्या बेदीन मुकिल ज़मान के साया और यारो जन्म मरो खतरनाक इलाका खतरनाक जगह बुरे मां बुरी जाया किन्ने मां किनी जाया जेके अल्लाह से ही कुरान मजीद में बयान फरमाया अल्लाह वलील जन्नह व मवाहुन नार व बिसल मसीह किन्ने मां किनी जाया तो जन्म बुरे मां बुरी जाए नबी से फरमायो दुनिया वाली बाय का 70 गुना या जन्म वाली बाय मथे तेजा अदा थोड़ो तजुर्बे जिलाए इन दुनिया वाली बाय में हिकड़ो मिनट छड़ी आंगुर जले ॾिसो सही सघो था या तपश
सही वेंदो ॻाल्हायो न था पोइ कीअं जहन्नम जी बाहि बर्दाश्त करो जेका 70 गुना दुनिया वारी बाहि मथे जंहिंजो ॿाराणो ख़ुदि माण्हू जे जहन्नम जी बाहि में थंबा बि बाहि जाऊंदा फी अमद मुमद्दद जे जहन्नम जी बाहि में ज़ंजीर भी बाहि जाऊंदा खुलू फगुलू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रअहा सबऊन ज़िराअन फस्लुकू जे जहन्नम जी बाहि में कपड़ा भी पाए जाऊंगा जे जहन्नम जी बाहि में जुतियों भी पाए जाऊंगा नबी से फरमायो घट में घट जेके अल्लाह भी जहन्नम जो कयो वेंदो उनके अल्लाह ताला रुगी जहन्नम जी बाहि जो जुतियों पाराईंदो साईं फरमायो जुतन पाराइण जे करे एडी उनके तकलीफ़ वेंदी जो उनजो मेजालो ईअं तजगुदो जो साईं फरमायो जीअं देगड़ीअ में बाहि जे करे पाणी बरकंदो आहे छड़ी जुतन पाइण जे करे मेजालो उनजो हीअं टपा ॾींदो अदा जुतन में जॾहिं एॾो असर हूंदो बाहि वारे में त लिबास त अलाए छा हूंदो बाहि त जहन्नम जे लाइ छा हूंदी को फिकुर ई न आहे को कंहिंखे ख़्याल ई न आहे जहन्नम जो का सोच ही न मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो जहन्नम वारी बाहि सुजाईंदी दुनिया वारी बाहि साड़ींदी आहे त सिकोड़ींदी आहे सोढ़ो कंदी आहे आखिरत वारी बाहि जहन्नम वारी बाहि साड़ींदी त सुजाईंदी नबी फरमायो जहन्नम जी वेहक वारी जाइ एडी वेकरी थी वेंदी जो साईं फरमायो 500 किलोमीटर जेतिरी साईं फरमायो जेकॾहिं हिक जहन्नम खे खणी करे मके मदीने जे विच में विहारजे त हेॾो मके खे टच कंदो हेॾो मदीने शरीफ खे टच कंदो एॾो सुजी वेंदो ओ खुदा जा बांदा नबी से फरमायो जहन्नम जी बाहि सारे जहन्नम खे एॾो सुजाईंदी जो ये खल जेका ॿाहिरीं आहे इहा 42 हथ थुड़ी थी वेंदी नबी से फरमायो जहन्नम जी बाहि सारे एॾो सुजाईंदी जहन्नम खे जो हिक कुले खां ॿिए कुले ताईं जेकॾहिं को माण्हू सफ़र करे जहन्नम जे साईं फरमायो 500 साल भॼी थकी पवंदो पर ॿिए कुले ताईं जहन्नम जे ते पुॼी न सघंदो ओ यारो मुस्किल बनायो त जहन्नम खे जहन्नम वॾो ख़तरनाक इलाइक़ो आहे ख़तरनाक जॻह आहे जिथे माण्हू मौत खे ॻोल्हींदा हूंदा अईनल मौत अल्लाह सही जवाब में फरमाइंदो ला यमूत फिहा ला यमूत फिहा वला यहया अल्लाह फरमाइंदो अॼु मां मौत खे मारियो अॼु तव्हांखे मौत न मारींदो रहियो कला जहन्नमी रब खे फरमाइंदा अल्लाह असांजो जहन्नम में साह मुंहिंजो पियो आहे थोरो त ॿाहिरि कर त साह खां रब जवाब में फरमाइंदो वमा हुम बिखारिजीन मिनल्लाह नबी साईं फरमायो जीअं पाणीअ में कंहिंजो साह मुंहिंजे जहन्नम में ईअं साह मुंहिंजो हेॾे निहारियो सम्झिजो ॻाल्हि खे दुनिया में जेकॾहिं कोई माण्हूअ खे पाणीअ में गोतो ॾिजे
वो तड़पी तड़पी मरी वेंदो पर जन्म में जो साह मुंझदो वो तड़पदो मरदो कान। केडी तकलीफ़ आ अदा थोड़ो कंहिंखे गोतो ईंदो आहे पाणीअ में तारा कीअं निकिरींदा आहिनि छा हालत अची वेंदी आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहे मूंखे वक़्तु यादि आहे मूंखे दोस्त वठी आया शाख ते सिंध वाह असां वटि उते तड़ कराइण जे लाइ मां बेतारू मिड़ई तार हणंदो पियो वञा मूंखे कहिड़ी ख़बर त को पाणी मूंखे गीलींदो अहिड़ो पाणी मूंखे वकिरो चाढ़ियो जो मां पाणी जी ज़द में अचियुसि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जंहिं महिल मूंखे गोतो आयो न दुनिया मूंखां विसरी वई। हिकु दफ़ो गोतो आयो गुड़ 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 वरी मां मथे थियुसि वरी हेठि पाणी खणी वियो वरी गुड़ 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 वरी मथे तारा वारा मुंहिंजा निकिरी आया। अॼु ताईं उहा तकलीफ़ मूंखां विसरदी न आहे एॾो मूंखे ईज़ाउ आयो। पोइ आख़िर हिकिड़ो ॿियो दोस्त हो हुन अची धिका ॾिना मूंखे अची किनारे ते पुॼायो पोइ बि मूं में साह न हो तक़रीबन महीने ताईं ॼण त मां सम्झां पियो त मां में साह ई न आहे एॾो ईज़ाउ अची वियो। खिलण जी ॻाल्हि न आहे सम्झण जी ॻाल्हि आहे त एॾी तकलीफ़ जॾहिं पाणीअ में गोतो थो अचे माण्हू खे एॾो ईज़ाउ थो अचे ऐं जहन्नम में माण्हू ईअं पियो हूंदो साह बि मुंझंदसि न मरंदो न इहा तकलीफ़ ई ख़तमु थींदसि छा हालत हूंदसि। खाधो जहन्नम जो क़ुरान में बयान आहे। कुरान मजीद में अल्लाह फरमाया किलून मिन शजर मिन लकुम अल्लाह कोफ्ता है कोरमा जन में न मिलदा पर दाल भी न मिलदन सर्री भी न मिलदन पर बाजरी मानी भी न मिलदन जुअर जी मानी न मिलदन ओ मजारी लो मजा दोस्त सादा चावल भी न मिलदन खिचड़ी भी न ला आकिलून मिन शजर मिन लकुम अल्लाह फरमायो माइन जहन्नम जे लाइ थुअर जे वण जो इंतजाम कियो आहे। नबी से फरमायो थुअर वारो वण मां मोहम्मद करीम ॾिसी आयो आहियां सॼो कंदन में भरियो पियो आहे नोकदार वॾा कंदा त रयूं करे दाऊं करे जंग में अल्लाह के फरमाईंदा ओ अल्लाह साईं महिरबानी करे असांखे कुझु खाराए त ॾियूं। अल्लाह फरमाईंदो मां देर न कयो जल्दी कयो इन थुअर वारे वण मां गतरा कटे जहन्नम खे ॾियो त खाइनि त ख़बर पवेनि। नबी से फरमायो जॾहिं मलाइक थुअर वारे वण मां गतरा कटे हाँ खणी ईंदा जहन्नम खे जॾहिं उहे गतरा ॾिना वेंदा हैरान थी वेंदा खणी गतरनि खे ॾिसी चवंदा अल्लाह साईं हे कीअं गतरा खाइबा हे कीअं चॿाइबा हे कीअं नियम पाल थींदा हे कीअं असांजी बुख मिटाईंदा। रब जवाब में फरमाईंदो लईस लहुम ताअम इल्ला मिन ज़रीअ ला युस्मिन वला युगनी मिन जू। अल्लाह फरमाईंदो तव्हांजे लाइ ॿियो खाधो ई न खाओ त इहो खाओ ॿियो तव्हांजे लाइ कोई खाधो न। नबी से फरमायो मजबूर थी जहन्नमी बेनमाज़ी बेदीन मुशरिक ऐं काफ़िर मस्जिदों परे रहण वारा रागम सां मोहबत करण वारा अल्लाह जी नाफ़रमानी करण वारा मां मोहम्मद करीम खे नाराज करण वारा तो आखिर ये गतरा हथन में खणी ॾिसी ॾिसी अल्लाह जो जवाब दी मजबूर थी बुख जे करे रात में ये
कतरा विजदावीना सैन फरमायो चबारीदा पर चबारे न सकदा नौकदार कंदान के बात में लगदा आखिर की दरिंदा दजिए भूख मिट जे और मुझे प्यारे नबी फरमायो जनेंगी दरिंदा विंदा यो नहीं में गतो फांसी कोन कंदा अंदर नहीं में ग्रीविन यो गतो हेठ न लंदन वडो जोर डिंगा वणो गीता नींदा यो गतो हेठ ले पेट ताईं पुजे त पेट जी भूख खत्म दे साईं फरमायो कोशिश करे करे थकी पवना पर यो गतो हेठ न लंदो आखिर आंगयो हंदा तबराए न गतरे के बाहर करूं नीय में फांसी कोन ॾाढी तकलीफ़ आहिनि ॾाढो ईज़ा आहिनि वो अॻे शाम जो पियो वरी हाणे यो गतो कंदन वारो नीय में फालतू न तड़पदा हे मच्छी वांगुरु फटकदा रहियूं कंदा चीखा कंदा अल्लाह के वरमाईंदा अल्लाह से असां अॻ में चऊं पिया असां ये न खाई सघंदा कीअं खाइबा कीअं चबाइबा कीअं असांजे पेट में गता वेंदा असांजो ई फांसी पिया आहिनि नड़ीअ में हाणे नंद पेट में था वञनि न ॿाहिरि था निकिरनि दुनिया जे जान में मानी खाईंदासीं गिरो फांसी पवंदो रात में त पाणीअ जो ढुकुमत वणंदासीं भला हाणे महिरबानी करे पाणी त पीआर रब आवाज़ ॾियो तुस्का मिन आईन नानिया ओ मलाइको हिननि खे टच कंदड़ जानवर जो पाणी ॾियूं त ख़बर पवे पर ख़ालिस जानवर जो टच कंदड़ पाणी न हुजे ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व गस्साक़ा अल्लाह माना बुधो तहां जो हाँ चीर अल्लाह फरमाइंदो मलाइको ये जेके भी जहन्नम में प्यान बेनमाजी बेरोज़ाद बेदीन नाफरमान इन्हनि खे पाणी ॾियो जानवर जो टचकदड़ पर ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व गस्साक़ा जेको इन्हनि जो पखानो जहन्नम जो जहन्नम जी बाहि में वियो आहे इहो खणी बि हिन पाणीअ में मिलायो जेको पेशाब इन्हनि जो वड़ियो आहे इहो पेशाब भी खणी हिन में मिलायो जेका जहन्नम खां रत निकिती आहे जहन्नम में इहा रत खणी हिन में मिलायो जेका पोइ निकिती आहे जहन्नम खां जहन्नम जी बाहि में इहा पोइ खणी हिन पाणीअ में मिलायो नबी सईं फरमायो एॾो बदबूदार भक्त वारो पाणी हूंदो जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह ॾई उहो दुनिया जे जान में हाराए तो दुनिया वारनि माण्हुनि जो थप जे करे जीअण जंजाल थी वञे एॾो हवस वारो बदबूदार पाणी और साईं फरमायो टचकदड़ पाणी में एॾो हूंदो जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह दुनिया जे जहान में हाराए तो ज़मीन सॼी पई बुखारे दुनिया वारा माण्हू ज़मीन ते घुमी न सघनि ओ यारो इहो टचकदड़ पाणी बदबूदार पाणी जॾहिं मलाइक खणी ईंदा इन्हनि जहन्नमनि खे बेनमाज़नि खे बेरोज़ादनि खे बेदीननि खे हाँ नींदा जहन्नमी ॾिसी पाणीअ खे पाखानो ॾिसी पेशाब ॾिसी रत पूरी ॾिसी रहियूं करे चवंदा ओ अल्लाह साईं कीअं पाणी पीबो टचकदड़ बदबूदार पाणी अल्लाह जवाब में फरमाईंदो तुस्का मिन आईन वानिया लैस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़री ला युस्मिन वला युग़नी मिन जू
जो सच्चो आ कुरान, जो सच्चो आ कुरान। अल्लाह अल्लाह फरमाई तो इहो ही पानी आ, ता पियो तो पियो, न तो ताजे अमर। नबी साईं फरमायो ॾिसी पाणी खे टचकंदो टकंदो पाखानो पेशाब ॾिसी जहन में पाण खे झले न सघंदा, ज़ोरीअ पींदा, छो त उहा बला इन्हनि खे निड़ीअ में पई पटींदी। वो थुअर वारो टुकड़ो पियो इन्हनि खे छिकींदो, हे मजबूर थी उन थुअर वारे टुकड़े खे लाहिण जे लाइ डुक हणंदा वेंदा। नबी साईं फरमायो जीअं जो वात में डुक हणंदा वेंदा सॼो वात सड़ी पवंदो, यकदम कीतरी रात जी टुकुर लहे हेठि पेट में। मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो टुकुर त थुअर वारो न रहंदो, जीअं इहो पाणी निड़ी चीरे पेट में पुॼंदो, पेट ठा करे फाटी पवंदो, आधा टुकर टुकर थी करे जी ॿाहिरि किरी पवंदो। पर पोइ बि मरंदा न, मरंदा न, मौत आहे ई न जहन्नम में। रहियूं कंदा अइनल मौत, काॾे मौत, हेड़ी ज़िंदगी को वाचना। अइनल मौत, काॾे मौत, मौत मारे, ओ मौत तूं काॾे वई असांखे मार। चीखा कंदा, दाऊं कंदा, नबी साईं फरमायो हेठियों जब वकड़ खाई खाई दुन ते पियो उन्हनि, मथियों जब वकड़ खाई खाई विच मथे ते पियो उन्हनि, ॾिसी बि न सघंदा, अखियूं बंदि थी वञनि। मुंहिंजे आका साईं फरमायो ज़ुबान पेरनि में पई लताड़ बन, ओ यारो किन्ने मां किन्नी ज़िंदगी आ त जहन्नम जी आ, बुरे मां बुरी ज़िंदगी आ त जहन्नम जी आ, तकलीफ़ मां तकलीफ़ वारी ज़िंदगी आ त जहन्नम जी आ। तंहिंजे करे अल्लाह जो वास्तो तो पाण खे जहन्नम जी बाहि खां बचाइण जी महिनत कयो। तॾहिं अल्लाह फरमायो अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। वॾे आवाज़ सां अज़ीज़ो वाह जो हिकिड़े अल्लाह वारे लफ़्ज़ लिखिया आहिनि त जंहिं शइ खां माण्हू बची सघे थो उन खां बचण जी महिनत नथो करे, यानी जहन्नम जी बाहि माण्हू बची सघे थो, महिनत करे गुनाहनि खां पाण खे बचाए, नेक करे, निमाज़ी करे, क़ुरान जो आशिक़ करे जहन्नम खां चओ बची सघे थो। अल्लाह वारे चयो आहे त अलाए छो माण्हू बेकल थी पिया आहिनि, जंहिं शइ खां बची सघनि था उन खां बचण जी कोशिशि नथा कनि, ऐं जंहिं शइ खां नथा बची सघनि उन खां बचण जी कोशिशि था कनि। अदा मौत खां को बची सघियो आहे या बचंदो? पोइ मौत खां बचण जी केॾी था कोशिशि कयूं। बीमार था थियूं, खणो असांखे आगा खान खणो, इस्लामाबाद खणो, एक्टर खपायो, बनियूं खपायो, ज़मीना खपायो, इलाज करायो। मुंहिंजो क़ुरान मजीद फरमायो कुल्लु मा अलैहा व यबका वजहु रब्बिकल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। मौत खां कोई बची नथो सघे। तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, मौत मारींदो जे अॼु न मारे त सुभाणे मारींदो, सुभाणे न मारे त परीहं मारींदो।
अन करीब असां दुनिया जो जान छॾण वारा मेहमान बणिजी आया आहियूं दुनिया जे जहान में नेकिन करण जे लाइ आया आहियूं दुनिया जे जहान में अल्लाह जी बंदगी करण लाइ आया आहियूं दुनिया जे जहान में ओ यारो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्तो अन करीब मौत जा माण्हू घुरी वेंदा खबर ही न पवंदी एक्सीडेंट जे बहाने सां दुनिया जो जान छॾियूं अल्लाह खबर ही न पवंदी अटैक जे बहाने सां दुनिया जो जान छॾियूं अल्लाह खबर ही न पवंदी मथे जे सूर जे बहाने सां दुनिया जो जान छॾियूं अल्लाह इज़ा जाअ अजलुहा ला यस्तअखिरून जेडी कोशिश कयूं मौत असांखे न छॾी फी बुरूज मुशय्यद अल्लाह फरमायो लोन कोटन में पाण खे लिकाईंदो मां उते बि मारींदो मां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो बेनज़ीर साहिबा जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे वॾो प्रोटोकॉल आहे वॾी फौज आहे हाँ वॾी पुलिस आहे बम प्रूफ ऐं बुलेट प्रूफ गाॾी आहे पर जंहिंमहिल मौत जा माण्हू पुॼनि था अल्लाह जो कुदरत बेनज़ीर साहिबा खे उहो मथियों दर हाँ गाॾीअ जो खोले करे ॿाहिरि निकिरी माण्हुनि खे सलाम जो जवाब दी ॾे ऐं ठक जी गोली थी लॻे वेचारी उन महिल दुनिया जो जान छॾियूं हली थी वञे न फौज जी कम अचे न पुलिस जी कम अचे न बुलेट प्रूफ बम प्रूफ गाड़ी जी कम अचे न प्रोटोकॉल जो कम अचे माण्हू चवंदा मीर मुर्तज़ा सां VIP कमांडो हूंदा वॾा होशियार कमांडो हूंदा हथियार हलाइण जा चालाक विढ़ण जा चालाक पर जॾहिं मीर मुर्तज़ा जो टाइम पूरो थियो आहे हिकिड़ो कमांडो बि कम न आयो आहे ओ यारो चवंदा ज़ालक फील मुश्ता को बि हुन सां ॻाल्हाइण वारो न आहे को बि हुनखे हाँ कुझु करण वारो न आहे रब पंहिंजी ताक़त ॾेखारी जंहिंमहिल हुनजो मौत जो टाइम थियो आहे अल्लाह साईं जहाज़ में बम जे ज़रिए उनजे जिस्म जे गोश्त खे ज़रियूं कराए हाँ दुनिया जे जान में बिखेरे छॾे जो मालिकनि खे जनाज़ो बि हथ न आयो ओ यारो जेॾे बि तव्हां महिनत कयो कोशिशि कयो पर मौत खां नथा बची सघो न डॉक्टर तव्हांखे मौत खां बचाए सघंदा न तव्हांखे गार्ड मौत खां बचाए सघंदा न इलाज हकीम ऐं कैप्सूल न माइटूं तव्हांखे मौत खां बचाए सघंदा जंहिंमहिल वक़्तु पूरो थींदो ख़बर ई कान पवंदी ओ यारो डॉक्टर साहब शहीद इस्लाम हज़रत मौलाना अल्लामा ख़ालिद सुमरे सां बका लॻल आहे जंहिंमहिल वक़्तु पूरो थियो आहे हिकिड़ो गार्ड बि कम न आयो आहे अल्लामा अली शेर हेॾी साल सां 4 गार्ड लॻल आहे वक़्तु पूरो थियो आहे त हिकिड़ो गार्ड बि कम न आयो आहे ओ यारो जंहिंमहिल वक़्तु पूरो थींदो कोई कम न ईंदो खबर ही न पवंदी आदम थी वेंदासीं दुनिया जो जान छॾे वेंदासीं तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो मौत जी तयारी कयो क़ब्र जी तयारी कयो आख़िरत जी तयारी कयो जनम जी बाग बचण जी महिनत कयो अल्लाह खे पहचानण जी कोशिशि कयो जन्नत कमाइण जी महिनत कयो वले मन मकाम रब्बी जन्नत
असल असांजी जिंदगी आखिरत वारी है उन जे लाइ तैयारी क्यों ला ऐश इल्ला ऐशल आखिर मज़ा आहिनि त जन्नत जा आहिनि जन्नत मोमिननि जे इंतज़ार में वाह जो फराद आहे जन्नत में वाह जो आराम आहे जन्नत में और मुंहिंजा अज़ीज़ो कुरान में अल्लाह फरमायो मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अल्लाह फरमायो जन्नतन के मा अल्लाह रीन इमाम इकराम सा नवाज़ीनुमान जो उनके दिल के रिमोट कंट्रोल जन्नत में बणाए छॾींदो जेका शेर तलवीन आईंदा उहा शेर जे साम्हूं हाज़िर थी वेंदी लहुम फीहा फाकिहतुन व लहुम मा यदऊन हाँ चवण जी ज़रूरत नाहे हाँ खणण जी ज़रूरत नाहे रुॻी ख़्याल कंदा जन्नती जेकर असां हाँ खीर पियूं अल्लाह बिना देर जे हाँ सोन जा जग खीर जा भराए जन्नत जे साम्हूं पेश कराईंदो फीमा ऐनान तजरिया अजीजो मा तश्तही अनफुसुकुम जेका जे ता तलवी ना विंदो ता के जन्नत में मिलदी वेंदी पो ता के जन्नत खपे कन जहन्नम गलायो न दा अल्लाह जो वास्तो तो जे करे जन्नत जा ता तालबु त नेक जो निमाजी कुरान मजीद सा प्यार जो आशिक थी वञो कुरान मजीद जा राग जो बाइकाट जो अयो अफसोस चो तो बे अलाइशो मुसलमान राग में दिल फसाए वही रहन जाने दाना क्यों लगी राग लगी सारी सादा लगी गाना ही गाना ओ यारो मुसलमानन के राग न थोटे सो तो मुझे प्यारो नबी फरमाए तो मारा राग के खत्म करना है हाँ मक्को शरीफ जने फतह देवा नबी सैन हजरत अली के फरमायो अली वारो कर दे न कर दे कम कर नंबर पहले दे जेके भी बुत काबे में थया प्यान ये ड्राई नंबर पर दे हाँ जेके भी कब्रों गैर शरई अंदाज में थयों बयान वे शरीयत मुताबिक बनाए ऐ नंबर 3 दे जेके भी साज या सामान वे खरिया तमाम मोहम्मद करीम कन्या तुमसा तो करके आ ओ यारो मेरे प्यारो नबी दो फरमाए अली मोहम्मद करीम साज जे आवाज के राग जे आवाज के खत्म करना कुरान जे आवाज के आमे बंद करना अना अतरु अल कुरान अन्या वडे आवाज सा अन्या ईमानी जज्बे सा नबी से फरमायो मां राग के खत्म करना वा अज इरादो क्यों जो असा बे राग को बाइकाट कंदा कंदो मेहनत अज दुख सा चवंदो ट्रैक्टर में राग सुल्किन में राग घरन में राग में केड़ो जो मजो जे ओ यारो मज़वाद कुरान मजीद में अल्लामल कुरान खलकल इंसान अल्लामल बयान वडे आवाज सा ईमानी जज्बे सा दिल्ली के इंसान
हो मास्टर मंजूर राग चवण वारो एडो जिंदगी में बेजार थियो जो पान के पान गोली हणी मारे दे खुदकशी जो मौत पान के दिने आबघात के जने राग चवण वारे जो इहो हाल आ तो बुधण वारन जो छा हाल हो छो राग में फाथा हो अदा कदे ताके खबर या पई त के आलम खुदकशी कई हुजे के हाफिज खुदकशी कई हुजे छो पगारा में बेचारन जो थोरियूं पो भी खुश कियन 5000 बेचारन जी पगार 6000 ता भी ठिकर जा थावो हिय लख लुटाइंदो मुला बेचारे जे लाइ पैसा ता वट ना आहिनि जे मौलवी को पुछा कर बेचारे को चो 7000 पगार साईं 6000 पगार पर खुश केदा आहिनि सुभान अल्लाह है जे मौलवी के दो साईं इधरी सके बेटे मौलवी के सदाई ताके मुस्कुराइंदा नजर ईंदा जण तो मुल्क जा गवर्नर ही है छो इन्हनि खे एडो आराम आ चो हिन हस्ती जे करे छो त हिन क़ुरान में आराम ही आराम अला बिल्किल्लाह अची वियो खोड़ो साहब भी हाँ न लायो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह अला बिल्किल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब मज़ो शामी रहमत शामी बरकत शामी इज्जत शामी बिनी जान जी भलाई शामी पो भी कुरान मजीद न थोड़ी अज इरादो क्यों जो आशिक थी दास कुरान जा जो इंशाअल्लाह राग जो बाइकाट कंदा जुल्म जी इंतहा शलन के जी शादी थे महीनो अग में डेग वडी घुराए वडे आवाज से गानो हलाए सजे मुल्क जी निंड हराम कई वेठा आहिनि लानत ही लानत वसराई वेठा आहिनि सजे इलाके जे मथा खुदा जा बानो न मस्जिद जो हया अदा कयो न नमाज जो हया अदा कयो न कुरान जी तिलावत जो हया अदा कयो बार मस्जिद में पढ़ंदा नमाज थे दी राग हरे दो ओ बेहयाओ ओ बेशर्मो याद रखो कदे भी ताराग जा आशिक खुश न था रही सको कबर क़यामत में भी ताजे लाए अज़ाब ऐ मुबारक हो जो कुरान वाले रखे दुनिया में कुरान मजीद वाला आराम में फरत में सुकून में कबर भी बिश्त जो बाग आखिरत में भी जन्नत जो बंगलो वही अल्लाह शई क़यामत जे जारे जन्नत में जन्नत के पिंडाल में जमा करे कुरान मजीद जी तिलावत खुद खुदा पान जन्नत के पानी कुदरत वाली जुबान से बुधान फरमाई वडे आवाज से ओ फरमाई नबी आईरान तजरिया मां जड़े नाची तो गुनाहगार जी जुबान में कुरान मजीद बुधो था केडो मजो तो अचे तो कन न पर जड़े खुद कुदरत वाली जात अल्लाह पान कुरान जो लोलियो नींदो जन्नत में केडो त मजो इन जलसे जी तैयारी क्यों जन्नती पान के बनाने की मेहनत क्यों नमाज जा पाबंद थियो गुनाहन को पान के बचायो आशिक थियो कुरान शरीफ जा अमल जी मेहनत क्यों यार हयाती ते कोई एतबार न थव को मरिए जो केड़ो वाक्यो खतरनाक पेश आयो 21 मानू मरिया कसम तो सच्ची बुधायो जे कने इनन मानन की पतो जिया अथा सैर तफरीह ते वणौदा ए उते असा के मौत अची वेंदो ये वणन हां नंढड़ा बार नो निहाल शहजादा बेचारा बात पटियूं पिया खुदा जा बानो जिंदगी इंसान जी सफ़ा थोड़ी है झूठे जो जाम रात जो सुमंदा मानू सुबह सा जनाजा ता निकरल मुझी मारोट बेचारी खुदा जी जात जो कसम खुश चंगी भली रात जो सुमी सुबह सा जनाजो निकतो
अल्लाह अकबर कबीरा। अजीजो नौजवान कुंवारी छोकरी पुछा कयो मां त छा थियो वेचारी खे जे रात जो कचहरी करे सुम्ही सुबुह सां अमड़ वियसि उथारण जे लाइ निमाज़ जे लाइ। ओ अम्मा उथ उथ पर हुजे त उथे न। रड़ियूं कयो अम्मा, दाऊं कयूं अम्मा, ॿाराड़ी जो इलाइक़ो रोशनी जो इंतज़ाम न हो। यकदम जल्द में रोशनी जो इंतज़ाम थियो। सभु घर भाती गॾु थिया। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जॾहिं रोशनी आयूं छा ॾिठूं त वेचारी जो रात जो अलाए कहिड़े टाइम ते रूह परवाज़ थियो आहे। उज़वा बि सुकी आहे अथसि। मां हुनजे जनाज़े में वियुसि। वेचारी जा हथ बि हिते पिया, गोॾा बि वेचारी जा मथे लॻा पिया। अज़ीज़ो इहा इंसान जी ज़िंदगी आहे। छो मस्तियूं कयूं अथव, छो आकड़ियूं कयूं अथव, छो रब सां फिटायो था, छो था कावड़ कयो। अल्लाह साईं सां मोतबर थियो, हेॾो जो होॾे थो वञे, आज़ान ॿुधे थो, मस्जिद में अचण लाइ तयारु न आहे। वॾाई न कर, मोतबरी न कर, तूं मटे जो महिमान बि न आहे। असांजे ॻोठ टंडे ॿार में मेखे असांजे नौजवान खे सोलर प्लेट अची मथे में लॻी। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे धकु प्लेट जो लॻंदो वियुसि, रूह परवाज़ थी वियुसि, प्लेट जी धक सां मरी वियो। अल्लाह जा बानो कुझु सोचो। हे वाइज़ हे जलसा असांखे फ़िक्र था ॾियाराइनि क़ब्र क़यामत जो, फ़िक्र था ॾियाराइनि निमाज़ जो। नेक थियो, निमाज़ी थियो। मां वधीक मुनासिब नथो सम्झां जो टाइम वठां, तव्हांखे बि इंतज़ारु न करायां, खोड़े साहिब खे बि इंतज़ारु न करायां। जलसनि जे करे साईं बि थकायल, असां बि थकायल आहियूं। हे अल्लाह जो फज़ल आहे जेको अल्लाह असां सां कम थो वठे। दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी जी महिनत क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।